सोशल फोरम जे वफ़द हाशिम ख़ासकेली ॻोठ जो दौरो कयो ऐं ॻोठाणनि सां मुकमल यकजहती जो इज़हार कयो। वफ़द में मलीर सोशल फोरम जा अॻवान डॉक्टर अनवरुल्लाह शारी, अज़ीम धक्कड़, वडेरो अख्तर बलोच, फरीद बलोच समेत ॿिया शामिल हुआ। वफ़द ॻोठ पहुची AK यूनिस ख़ासकेली, मोहम्मद याकूब ख़ासकेली ऐं ॿियनि ॻोठाणनि सां मुलाक़ात कई ऐं हर मुमकिन ताउन ऐं साथ ॾियण जी पक ॾियारी। उन मौक़े ते अॻवाननि चयो त मुनज़िम साज़िश तहत मलीर जी ज़रई ज़मीनुनि, क़दीम ॻोठनि ऐं क़ब्रिस्ताननि ते कब्ज़ा कया पिया वञनि। कॾहिं हाउसिंग स्कीमुनि जे नाले ते त कॾहिं शाराए भुट्टो जी आड़ में मलीर जे कुदरती हुस्न ऐं सुञाणप मिटाइण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। उन्हनि वधीक चयो त हाशिम ख़ासकेली ॻोठ बरतानवी दौर खां बि अॻु जो हिकु क़दीम ॻोठ आहे, जंहिंजी मौरूसी ज़मीन ते कूड़ी रजिस्ट्रेशन ज़रिए कब्ज़े जी कोशिश कई वई, पर ॻोठाणनि जुरतमंदी सां मज़ाहिमत कंदे उहा कोशिश नाकाम बणाए छॾी। अॻवाननि हुक्मराननि ऐं ज़िला इंतिज़ामिया खे वाज़े पैगाम ॾींदे चयो त कंहिं बि सूरत में पंहिंजे घरनि, ज़रई ज़मीनुनि, बाग़नि, ॻोठनि ऐं क़ब्रिस्ताननि ते सौदेबाज़ी न कई वेंदी। क़ौम जे प्लेटफॉर्म तां आया आहियूं। हाशिम ख़ासकेली ॻोठ जा जेके दोस्त आहिनि उन्हनि सां इज़हार यकजहती जे तौरु असां कई सालनि खां हिते मलीर में जेको आहे सोशल हवाले सां मलीर जे तमामु मज़लूम माण्हुनि जी आवाज़ बणिजा रहिया आहियूं ऐं अॼु बि उन सिलसिले जी कड़ी में अज़ीम देकान साहब ऐं हाजी फरीद बलोच साहब, वडेरो अख्तर बलोच साहब जी क़यादत में असां हिते हाशिम ख़ासकेली ॻोठ जे दोस्तनि ऐं यूनुस ख़ासकेली साहब जे असां इज़हार यकजहती जे तौरु आहियूं ऐं असां इहो यकीन था ॾियारियूं मलीर जे हर उन मज़लूम के त जिते किथे मलीर में ज़ुल्म थींदो, चाहे ॻोठनि जे हवाले सां लैंड ग्रेबिंग जे हवाले सां हुजे या ॿिए के जराइम जे हवाले सां हूंदा आहियूं। मलीर सोशल फोरम जे दोस्तनि जा जेके मलीर खे बचाइण जे लाइ पंहिंजा ॻोठ, पंहिंजो ॿनियूं बचाइण जे लाइ जदोजहद करे रहिया आहिनि। छो त हाणे असांजी पोज़ीशन इहा वञी बीठी आहे मलीर जे माण्हुनि जी, स्पेशली सॼी सिंध जे माण्हुनि जी, त हुननि जे हथां सभु इख्तियार हलिया विया आहिनि। हाणे हुननि जी नस्ल बचाइणो आहे, हुननि खे पंहिंजी धरती बचाइणी आहे। दुनिया तरक़ी तरफ़ वञे थी, असां जेको सो पाण जो नस्ल बचाइण जे मामले में बीठा आहियूं त भई पाण खे कीअं बचायूं, पंहिंजे बचनि खे कीअं बचायूं, पंहिंजे ॻोठ, पंहिंजो ॿनियूं कीअं बचायूं। सो इन सिलसिले में जेके बि दोस्त जदोजहद कनि पिया, आउं सम्झां थो त उहे जस लहनि, उन्हनि खे असां ख़राज तहसीन था पेश कयूं जेकी अहिड़ी पॉज़िटिव सुठी सोच रखनि था त ॻोठाणा मलीर जा माण्हू सभु पाण में हिकु थियूं। जेके बि मसइला आहिनि सभिनी जा साॻिया ई आहिनि, चाहे उहो कहिड़ो बि ॻोठु हुजे, किथे जो बि ॻोठु हुजे। शुरूआती तौर ते असां हाणे न्यायती जेके बि असांजा दोस्त हिते मोतबर साईं आया आहिनि, जंहिंमें फोरम जे तरफ़ां असां सां यकजहती करण जे लाइ हाशिम ख़ासकेली ॻोठ वारनि सां मोहम्मद रफ़ीक साहब, अज़ीम ज़ेकान साहब ऐं ॿिया जेके दोस्त आया आहिनि, इन्हनि जी वॾी महिरबानी लख लाइक़। हिननि जेको सो असांखे तकलीफ़ वारे मुश्किल वारी घड़ीअ में जेको पंहिंजो अहसासु ॾियारियो आहे ऐं जेको असांखे अची हिननि हौसलो असांजो जेको वधायो आहे मलीर जे हवाले सां। मलीर जा इहे बि माशाल्लाह सपूत आहिनि, हिननि जो बि हिकिड़ो रोल आहे, इन जो बि किरदारु आहे, हिननि खे जस हुजे, पाण बि पतोड़े रहिया आहिनि पंहिंजे इलाइक़नि में ऐं असांखे बि माशाल्लाह वॾो अची हौसलो हिननि ॾिनो आहे। निहायती ख़ुशी थी आहे ऐं इंशा अल्लाह ताला इन्हनि सां इहो अहद करियूं था, वचन करियूं था त मलीर जे चपे चपे जी, मलीर जे विख विख जी असां बाक़ाइदा। सबसे पहले तो मैं मुबारकबाद पेश करता हूँ अपने हाशिम ख़ासकेली ॻोठ के साथियों का। आप यकीन जानो जिस वक्त ये यहाँ से रैली निकली थी, हम तो खुद वहाँ मलीर के कोने में फंसे हुए थे, लेकिन दूसरे दिन जब हमें पता चला कि हमारे दोस्त, हमारे साथी, हमारे अज़ीज़ रोडों पर हैं, क्योंकि हमें तो यह तजर्बा हो चुका है कि रोडों पर निकलना किस तरह होता है और लोग किस तरह मजबूर होकर जब रोडों पर निकलते हैं तो वो समझते हैं कि इस मुआशरे में उनके लिए कोई मकाम, कोई जगह नहीं रहा है, तब कहीं जा कर के वो अपने बच्चों के साथ, अपने बुज़ुर्गों के साथ रोडों पे निकलते हैं। तो यहाँ मुझे एक चीज़ इंतहाई तकलीफ़ दे महसूस हो रहा है कि हम अक्सर व बेशतर ये कहते हैं कि जी